लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं प्रोफेसर नवाज़ चंद साहिब सां जारी आहिनि। ऐं नवाज़ चंद साहिबु जी पहिरीं जेको चैप्टर आहे उन में ॿ हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो तव्हां पंहिंजी घरवारी जी ॻाल्हि करण महिल उहे माना ख़ेज़ तव्हां मुर्क ॾिनी हुई रुख़साना मिर्ज़ा जेका आहे रुख़साना नवाज़, इन मुर्क जे पुठियां छा आहे। ॿियो लतीफ़ कैंपस में तव्हां मुसलसल रहिया हो। मां लतीफ़ कैंपस उन जी जेका तबाही, उन जा जेके बुनियाद, उन जूं जेके ख़राबियूं, उन जूं जेके तरक़ियूं, उन जूं जेके ऊचायूं लहवारियूं सभु अव्हां खां पुछणु थो चाहियां। हाणे अव्हां जी मर्ज़ी आहे, अवल पंहिंजे ज़ात ते ॻाल्हायो त रुख़साना मिर्ज़ा तव्हांखे किथे मिली? साईं रुख़साना मिर्ज़ा मूंखां 1 साल जूनियर ई सिंध यूनिवर्सिटी में। अच्छा। साॻे सब्जेक्ट में पढ़ंदा हुआसीं, क्लास साॻो, कॉरिडोर साॻो। त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो इम्तियाज़ ॾखण, उन मूंखे लाइब्रेरी में वेठा हुआसीं, हीअ बि वेठी, मूं चयोमांसि थोरो दर्स मां कुझु अचां थो हिन ॾे वियुसि। मां हुनखे कुझु माना इकोनॉमिक्स जे हवाले सां को किताब जे बारे में पुछ, माना हिकिड़ो बहानो मोटिया। मूंखे चई यार ॻाल्हि ॿुध, इहा अथई मुंहिंजी भेण, तूं आराम पाए जिथे वणई तिथे कर, इनखे हाणे अॼु खां पोइ तंग, इहो तंग करण जो, मां चयो तंग त नथो कयां, पर जेकर तूं झली थो त ठीकु आहे, मां छॾियोसीं। ॿियूं घणियूं आहिनि। ख़ुदराज जी कुदरत, मुंहिंजी अपॉइंटमेंट थी 78 में मार्च में, ऐं मोहतरमा जनवरी 1980 में ठक अचे लतीफ़ यूनिवर्सिटी में जॉइन कयो। जॉइन जो कयो त हिन सां गॾु हिन जो भाउ, हिन जी भेण गुलाम हुसैन ख़ासकेली प्रोफेसर आया, इकोनॉमिक्स जो चेयरमैन उन वक़्त में हूंदा हुआ। तेसि ताईं ऑर्डिनेंस अञा कोन आयो, भुटे दौर में हो त माना हर 3 सालनि खां पोइ चेयरमैन चेंज थींदा। उहो लतीफ़ मेमण असांजो दोस्त हो, यूसुफ मेमण जो भाउ, दादू वारो। असांखे उन घुरायो, मां क्लास में हुयुसि, मूंखे चई जल्दी अचु। मां आयुसि, चयो साईं वारा आया आहिनि, हीअ नई अपॉइंटमेंट थी आहे रुख़साना मिर्ज़ा। सलाम दुआ थी वियो, उस्तादनि सां मिलियासीं। महर अली साहिबु मुंहिंजो उस्ताद हो, पर 1-2 क्लास वरितो हुई, छाकाणि त हू असांखां 1 साल अॻु में अपॉइंट थियो। उन इहो चयो त हाणे पार त अथव, ऐं हिन जो थोरी लुक आफ्टर कजो या हिनखे। असां चयोसीं हाज़िर। साईं हुन जॉइन कयो, वापसि हली वई, वरी वापसि आई। पोइ हाणे ज़ारी ॻाल्हि आहे, हिकिड़े ई ऑफिस में, हिकिड़े ई डिपार्टमेंट में स्टाफ मेंबर आहे, मेंबर थी वियासीं, त पोइ आस्ते आस्ते हिक ॿिए सां वेझो थींदा वियासीं, वेझो थी वेंदा हुआसीं। त मां हुन में इंट्रस्ट त पहिरियां ई हुउसि, तव्हांखे ॿुधायो, मूंखे वणंदी हुई। हिन विषय में मुंहिंजी का शादी वादी कान थी वई, त मां हिनखे प्रपोज़ कयो ओपनली। हुन बि ईअं ई चयो त मूंखे कोई इतराज़ कोन्हे, तव्हां मुंहिंजे भेण सां ॻाल्हायो, भाउ सां ॻाल्हायो, मुंहिंजे रिश्तेदारनि सां ॻाल्हायो। मां चयो ठीकु आहे, गुड, फेयर इनफ। हिन जी भेण हूंदी फ़ख्रुनिसा टालपुर, उहा मूंखे ॾाढो भाईंदी हुई, उन सां मूं ॻाल्हायो त उन मूंखे चयो त ठीकु आहे, मूंखे बि एतिराज़ु कोन्हे, मां तोखे सुञाणां थी। छाकाणि मां तमामु एक्टिव हुउसि इन यूनिवर्सिटी पॉलिटिक्स में या सोशल एक्टिविटीज़ में। उते बि जीएसएन जा मशहूरु हुआ। मां जीएसएन जे ॿुधायो तव्हांखे, जीअं त मां जॉइन कई उते जॾहिं मां अञा कॉलेज बि कोन थो पढ़ां, माना मां ईअं सम्झो मैट्रिक खां आहियां, ऐं उन खां अॻु में दादू में वञणु थो थिए। दोस्त ॿुधायोमांव, हिन सां गॾिजी स्ट्रगल हलायोसीं, इहे जेके बि सियासी तरह, जंहिंमें ख़ासि तौर ते सिंधी लिखणु, उहो असां पाण बि वञी उते ड्राथा ऐं लिखिया। त अहिड़े क़िस्म जो त सभु मूंखे सुञाणंदा हुआ। एजाज़ कुरैशी मूंखे तमामु घणो भाईंदो हो, मुंहिंजो उस्ताद। ख़ासकेली मूंखे भाईंदो हो, छाकाणि त हिकिड़ो ताज़ो वरी मां जेल मां यात्रा करे आयो हुउसि। अच्छा, जेल में विया? हा साईं, मां जेल में। माशाअल्लाह। इन ई दौरान असांखे छा तरह लाइ। अच्छा, लतीफ़ यूनिवर्सिटी खां अवल तव्हां जेल विया आहियो? बिल्कुलु। असां मां यूनिवर्सिटी जॾहिं हलो जीएसएन जो चैप्टर पोइ था खोलियो, अवल अदी जी ॻाल्हि। पोइ साईं मूं उन सां ॻाल्हायो, पंहिंजी सम्झो साली जन अञा ताईं मूंखे क़बूल न कयो अथव। अच्छा, इहो बि हिकिड़ो ज़िंदगीअ जो डार्क पहलू असांजी सोसाइटी जो मां तव्हां सां शेयर थो कयां। पढ़ियल लिखियल आहिनि, यूनिवर्सिटी प्रोफेसर आहे, हुनजो भाउ यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे, पढ़ियल लिखियल फैमिली आहे, मिर्ज़ा
काफ़ी, पर उहा ई सोच ॼठ की न पर उन्हनि जी मर्ज़ी आहे न, न साईं हुननि जी मर्ज़ी छो आहे, असांजी मर्ज़ी न आहे। तव्हां त मर्ज़ी पंहिंजी हलाई। न असां त ॾिसो न मर्ज़ी न हलाई न, असां पहिरियां एप्रोच कयो, माना रिश्तो खणी वियासीं, ठीकु आहे। उस्तादनि खे चयोसीं, न उस्ताद न, माइटनि छा कयो? माइटनि में मूंखे चयो वियो त हू जेको हिननि जो चङो मुड़ुसु हो उहो हुन जो नालो हसन अली टालपुर, उहो उन वक़्त में एक्सियन हो, इन में छा में चइजे PWD चइजेसि, छा चइजे, न इन में वाटर जेको मैनेजमेंट कंदा आहिनि न, हा सीवरेज बोर्ड या ॿिया उन में मां उन ॾे वियुसि। मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त हो लखू मले, असां गॾु यूनिवर्सिटी पॉलिटिक्स बि कई आहे, गॾु बि रहिया लखो लोहाणो, लखो लोहाणो जेको अॼुकल्ह वर्ड जेको बि आहे, जेको न न जेको बि आहे छा लंडन में, लंडन में जेको हा हा उन मीरपुर बठोरे जो बठोरे जो आहे। पोइ सां हिन जी अम्मा हुई, उन जी अम्मा हिन खे चयो त बाबा हाणे हिन ॻाल्हि तो लही वञ। पोइ हे विया मेहर अली जीअं त माना मूंखां हिकु साल सीनियर, मूं तव्हांखे अलाए ॿुधायो न ॿुधायो, मुंहिंजा इहे उस्ताद आहिनि। इलियास अबड़ो मूंखे पढ़ायो आहे, जेको वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी रिटायर थियो। गुलाम हुसैन ख़ासकी, एजाज़ कुरैशी, सिकंदर हो हिकिड़ो ॿियो, अलाह वसायो राज, घणा नाला केतिरा खणा, इक़बाल पंवर। त उन्हनि मूंखे वरी घुरायो कंहिं ख़ासि करे, चवंदा नथा ॻाल्हि मञनि त तूं छो हुनजे पुठियो पियो हुई, तूं छोकिरी खे नौकिरी कोन थो करणी। मां चयोसि भली नौकिरी अचे करे, मां कॾहिं थो हुनखे रोकियो। हे साईं वियो, मेहर अली मिर्ज़ा नालो अथसि, NIC में हुन में ऑफिसर हो, वियो सिधो इलियास अबड़ो साहब वटि। उनखे चयईं त साईं हीउ जेको चंड आहे नवाज़, इहो चेयरमैन आहे डिपार्टमेंट इकोनॉमिक्स जो लतीफ़ यूनिवर्सिटी नहीं सॉरी कैंपस, त मुंहिंजी भेण खे तंग थो करे, महिरबानी करे हुनजी अपॉइंटमेंट हुनजी ट्रांसफ़र कयो फ्रॉम खैरपुर टू जामशोरो। त इलियास अबड़ो चयुसि त बाबा छा मसइलो आहे? चए साईं मसइलो ॿियो कुझु कोन्हे, हू तंग थो करे। चए छो थो तंग करे? ठीकु आहे मां इन जो इंक्वायर कयां थो। उन मूंखे साईं कॉल कयो, मुंहिंजे PVC मूंखे घुरायो। उन वक़्तु प्रो वाइस चांसलर हो इकबाल भट्टी, ही वॉज सराइकी स्पीकिंग बिलोंगिंग टू बहावलपुर, पर ही वॉज थारोली ऑनेस्ट एंड जेंटलमैन। मां पंहिंजे आयामकारी में अहिड़ो यूनिवर्सिटी में माना डेडिकेटेड माण्हू न ॾिठो जेको लतीफ़ यूनिवर्सिटी न कैंपस खे ठाहिण में वॾो किरदारु। साईं पोइ इलियास अबड़ो खे इंफॉर्म कयो, इकबाल भट्टी मूंखे घुरायो, मूंखे चयो बाबा ॻाल्हि छा आहे, छा मसइलो आहे, हीअ तो हुते कंप्लेंट थी आहे, तूं छो थो तंग करी हुनखे? मूं चयो मां तंग कोन थो कयां, मूं सॼो हुन सां सरबस थो हवालु कयो, अलफ़ खां वठी करे इहे ताईं। मूंखे चयईं त ईअं सूरत हाल आहे। मां चयो उहो ॿियनि खां पुछी सघो था जेके उते उस्ताद आहिनि, जेके असांजा विटनेस आहिनि, असांजो पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे। मां हुन सां प्यार थो करियां, मां मोहबत थो करियां, हुन सां शादी करणु थो चाहियां, ॾोह त कोन्हे। हुन वियो कम्यूनिकेट कई इलियास अबड़ो साहिब खे, चयोसीं असुलु किसो हे आहे। हुन घुरायो मेहर अली खे, त बाबा तो ॻाल्हि मूंसां हिकिड़ी कई, ॻाल्हि ॿी थी निकिरे, हाणे बहितर इहो थिए त पंहिंजी भेण जी शादी हुन सां कराए छॾ, मां ट्रांसफ़र हुनजी न कंदुसि। पोइ साईं हिन खे 3 महीना जो रोके रखियो न, असांजी ख़तो किताब रहंदी, दोस्तनि जे थ्रू जेके कलीग हूंदियूं हैदराबाद जूं, मां हुन ख़त लिखंदो हुउसि, हेॾा ढिघा ख़त, उहे हुते पहुचाईंदियूं। मां चयो मां तुंहिंजो इंतज़ारु थो कयां, सभु कुझु जेको कुझु माना तव्हां सम्झी सघो था इज़हार। साईं लिटरली मां एतिरो इन्वॉल्व थी वियुसि, ॼण हिते मूंखे ॼण सूरु थींदो हो, रोअंदो हुउसि। हा एॾी मोहबत जी का एॾी का माना कैफ़ियत थी वञे, अलाए कई अथव अलाए न, हर कंहिं कई हूंदी, हर कंहिं कई आहे मोहबत, पर सचुपचु मुठि हिते पवंदी ॼण। हाणे सम्झंदो ॼण ज़िंदगी कान्हे। क्लास में वेंदो हुउसि पढ़णु, डस्टर कॾहिं मुंहं ते हणंदो सम्झी रूमाल, हा हा अहिड़ी कैफ़ियत हुई। पोइ सभिनी दोस्तनि ॿियनि टिनि चयो त यार हीअ त ॾाढी ॻाल्हि वधी वई। जिन में जेके असांखे इनकरेज करण वारा हुआ, उन में हिकिड़ो डॉक्टर AR मलिक, पोइ वाइस चांसलर थियो, लतीफ़ मेमण, लखूमल, हनीफ नूमड़ियो, घणनि जा नाला, काज़ी मुख़्तियार। उन्हनि इन नतीजे ते पहुता त हीउ रिश्तो ईअं न थींदो। हाणे हिन जो बेस्ट हल इहो आहे त कंहिं नमूने सां हूअ हिते अचे
तव्हांजी कोर्ट मैरिज करायूं था। पोइ उन रुख़साना मैनेज कयो, पंहिंजी माउ खे यकीन ॾियारियो। हिन भाउ जी उन वक़्त में ट्रांसफ़र हुई, कराची में पोस्टिंग हुई। पोइ हुनखे चयो मां न वेंदुसि, मूंखे नौकिरी मां कढी छॾींदा, 3 महीना पूरा थी विया, हाणे मूंखे वञणु ॾियो त मां घटि में घटि उते वञी भला साइन त करियां। माना इहो सॼो असांजो मैनेज थियलु हो न। पोइ जॾहिं हू आई त पोइ इहे सभु ॻाल्हियूं वरी तय थियूं त हाणे कीअं कयूं, कंहिं वटि वञूं, कंहिंखे कहिड़े नमूने सां। पोइ इहो तय थियो त बाबा हादी बख़्श लाड़क खां मदद वठूं। हादी बख़्श लाड़क हिकिड़ो ईमानदार माण्हू हो, नालो हो, उनजो हिकिड़ो कंट्रीब्यूशन बि हो, मशहूरु भलो माण्हू। उन ताईं पहुतासीं। इन विच में हिन जी माउ हिनखे ख़तु लिखियो। फ़ोन ते त तमामु तॾहिं कोन हुई सहूलियत, न एतिरी फ़ोन जी न हूंदी। त हुन चयो त बाबा तुंहिंजो भाउ ॾाढो कावड़ियो आहे, तूं हाणे महिरबानी करे टपड़ खणी वापसि पहुच। ऐं मुंहिंजी बि इज़त बचाए पंहिंजी। साल कहिड़ा? साईं 80 जी ॻाल्हि थो कयां। अच्छा। आई अपॉइंटमेंट थियसि 7 जनवरी 1980 में अपॉइंट थी आहे। माना 3 महीना बि इन 80 जा आहिनि। हा साईं, अच्छा। इहे माना वेकेशन ॿिनि में उहो वक़्तु ईअं गुज़रियो। पोइ 28 डिसंबर ते असां ॿिन्हिनि गॾिजी ऐं ॿियनि दोस्तनि इहो फ़ैसिलो कयो त बाबा कोर्ट मैरिज। पोइ असां कोर्ट मैरिज कई। सेशन जज हो ॾाढो उहो चयो त बाबा ॿई तव्हां 17 ग्रेड जा लेक्चरार आहियो, तव्हांखे केरु थो रोके सघे? चयोसीं त रोके थो समाज। डन, शादी थी वई। वॾो बोलचाल थी वियोसीं के दुश्मन के दोस्त। दुश्मन घणा आहिनि, दोस्त घटि आहे। छो दुश्मन घणा भला? इहो त फितरी अमल आहे न। अच्छा। तव्हांजा जेकॾहिं दोस्त घणा आहिनि ऐं दुश्मन घटि आहिनि त तव्हां बेकार माण्हू आहियो। दुश्मन भली घणा हुजनि, दोस्त थोरा हुजनि, माना तव्हां चङा माण्हू आहियो। होॾो असांजी शादी थी आहे, होॾो हुननि खे फ़ोन पहुती आहे त भाई हे कमु हीअं थी वियो अथव। असां वियासीं PVC साहिब वटि त साईं हाणे असां हीअ सभु कमु करे आया आहियूं, हाणे प्रोटेक्शन ॾियो। हाणे वॾी माना सियासी दुर्ब आहे, पावरफुल माण्हू आहे, असां ख़तरो। मलक साहब बि गॾु हो, लतीफ़ मेमण गॾु हो, लखू मल साहब, जेके बि दोस्त हुआ सभु वेठा हुआ। खिलियो, चई न मुड़ियो, फितरी अमर आहे, छा कयूं? चई हा बाबा जेसि ताईं कैंपस जो तालुक़ु आहे त कैंपस जे अंदरि मां ज़िम्मेवार आहियां। कैंपस खां ॿाहिरि आहे त पोइ बाबा पोइ हुनजी आहे बि न। पोइ साईं छा कयूं? चई बहितरु आहे, ॾिसो अयूब साहिबु, बहितरु आहे तव्हां कुझु ॾींहं टरी वञो, इस्लामाबाद वञो, काॾे वञो, पर नज़र न अचो। मां चयुमि साईं ईअं आइडिया बि हुनजी आहे। मां चयुमि साईं पोइ असांजी 15 ॾींहंनि जी असांखे लीव ॾियो। बेल वॼाई, सेक्रेटरी आयो, चई बाबा खणी अचो प्रोफार्मा। उहो साईं मलक साहिबु चिड़ी पियो, चई यार कमाल आहे, तव्हां वञो था शादी करे, हाणे वरी असांखे न फासाए वेंदव, वॾा ज़ोर वारा माण्हू हुन, असांखे गाॾियूं मिलंदियूं हुयूं, मुंहुं ॾियो, तव्हां छो था वञो? अड़ेसि हुन चयोसि इक़बाल साहिबु, मलक साहिबु थदा थियो, ज़माने जा माण्हू थियो, हिननि जो ख़दशो सही आहे, कुझु थी पए त पोइ बहितरु आहे त हिननि खे छॾियो। पर साईं हुन चयो न साईं ईअं न थींदो, नवाज़ ईअं न कंदे, मतिलबु रुख़साना असांजी तो इज़त, पोइ मतिलबु असां माना हीअं। पोइ असां साईं सिर्फ़ु हिकु ॿिनि दोस्तनि खे, हनीफ़ साहिब ऐं लखू खां मशवरो कयोसीं त बसि हाणे इहो बहितरु आहे तव्हां हेॾे। असां पोइ हलियासीं रातो राति साईं। उते हलंदे बसूं हलंदियूं हुआ खैरपुर खां, मरियम तोप खां, बस में चढ़ियासीं सिधो कराची। मुंहिंजा दोस्त हुआ, मां ॿुधायां बठोरे मुंहिंजो घणो तालुक़ु रहियो। बठोरो इज़ वेटनाम, इन पॉलिटिक्स में उनखे इहो दर्जो ॾिनल हूंदो। पोइ मां इहे मुंहिंजा दोस्त हुआ, क़ासिम पत्थर हो, गुलाम सेन रंगरेज़ हो, साईं उमर ख़ुश्क हो, इहे वरी ठटे जा, गुलाम सेन शोरो हो, ॿियो असांजो दोस्त हारून लाड़को जो मूंसां गॾु पढ़ंदो हो। पोइ उनजी राति वञी घर ते पहुता। न पहिरियां वियासीं कराची में सुबुह पियो थिए, उतां वरी साईं निकितासीं ठटे लाइ, वरी ठटे वटि उमर ख़ुश्क वटि, उन रहायो। राति जो वरी उन्हनि उहे बि ॾिनल आहे, एतिरा क़दुरु ॾिनल आहे जो हुनजो एॾो पोयों बैकग्राउंड हो न साईं।
पोइ राति जो साईं हुननि गाॾी कई असांजे राति जो यादि आहे वॾी थधी राति हुई वॾी माना जेको रगंदी आहे साईं इहा साइबेरिया जूं हवायूं उहो असांजे भठोरे जे भरिसां खाड़कनि जो ॻोठु आहे उन में राति रहियासीं क़ासिम वारनि चयो त बाबा ख़ैरु आहे हाणे तव्हां सेफ आहियो पोइ उन्हनि उतां वरी ॿियो ॾींहुं छॾे टे ॾींहं ते वरी राति जो राति निकिता माना राति जो सफ़र पिया कयूं वरी उतां वियाऊं मीरपुर ख़ासि उते दीनवंत टालपुर तव्हां नालो ॿुधो हूंदो उहो बि सियासी हिकिड़ी धुर हुई रोची राम इन्हनि जो लॾे जो माण्हू हो पोइ साईं उन्हनि असांखे उतां कढियो पोइ हेॾे जुॾो खां अॻिते अथव पर कोट आहे कंहिंजो नालो नओं कोट जे भरिसां मीरनि जो हुते दीनवंत जो माइटो पोइ उन वटि असां 15 ॾींहं साईं हनीमून बि हुते मल्हाईसीं धकु पचायोसीं सियासी तरह पोयूं इहो ॿुधायांव त असां हेॾो निकिता आहियूं होॾे हुननि खे काल थी आहे मतिलबु फ़र्क़ु इहो थियो आहे त माना को 5-10 मिंटनि जो फ़र्क़ु असां उहे पहुता जेकॾहिं उहे पहुचनि त पोइ वरी किसो वरी को पारी न थी वञे ख़बर नथी पए इहा सूरत हाल पोइ हाणे तव्हां शादी कई जी साईं ऐं पोइ कॾहिं खां सलामती वारा ॾींहं शुरू थिया प्रेशर कॾहिं ख़तमु थियो हुननि जो अञा ताईं साईं हुननि मूंखे ओन कोन कयो आहे न उहो त ठीकु आहे हुननि जी जवाबु मर्ज़ी आहे असां शादी कई आहे हाणे तव्हांखे अदीअ मां 2-5 ॿार आहिनि पंहिंजे ॿार ठीकु आहे ऐं अवी ॿई रिटायर्ड आहे ॿई रिटायर्ड अच्छा अदी बि PhD कई हुन PhD कई पर लोकल PhD कई हिते हिते कई अच्छा बाक़ी पोस्ट डॉक्टरेट कई आहे हुन में हा उहा ई गिलासको मतिलबु ॻाल्हि निकिती आहे हा साईं उहो जीअं उर्दू में चयो लॻे हाथ हीअ ॻाल्हि बि ॿुधाए छॾियो इहा PhD छा आहे तव्हांजे ख़्याल में साईं हाणे ही त वॾो हिकिड़ो हितां वारी PhD त ही त अलाए अयूब छा छा साहब आहे कराची यूनिवर्सिटी ऐं ॿियनि हंधनि ते जेका PhD ॿुधूं था मां हिन खे PhD मञा कोन थो अच्छा इहे PhDs न आहिनि इहे हिकिड़ा सर्टिफिकेट आहिनि जंहिंमें इंक्रीमेंट जो चकर आहे प्रोमोशन जो चकर आहे इनफैक्ट हुनखे ॼाण कान्हे मां पाण खे ज़िम्मेवार थो सॼा मूं 6 PhD प्रोड्यूस कया आहिनि 12 खनि MPhil कया आहिनि पर मां सेटिस्फाइड न आहियां मां सम्झां थो मूं सुठो न कयो उहो स्टैंडर्ड न भई न को बसि हाणे माण्हू इंसान हो समाज में रहूं था यूनिवर्सिटी में पॉलिटिक्स में मां ॾाढो इन्वॉल्व रहियो आहियां इहे जर्म्स हुआ न स्टूडेंट खां वठी करे वरी पोइ यूनिवर्सिटी जी पॉलिटिक्स में बि एतिरो ई एक्टिव रहियासीं हिकु नंढड़ी साई वठी भली साईं तव्हांजे पॉलिटिकल चैप्टर ते ॻाल्हायूं नाज़रीन हाणे प्रोफेसर चंड साहब जेको आहे न उनजी शादी वादी थी वई ॿार बच्चा थी वियसि ऐं रिटायरमेंट जी अॼुकल्ह ज़िंदगी गुज़ारे थो पर हुनजो हिकिड़ो पॉलिटिकल चैप्टर बि आहे हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी पाण उन ते था ॻाल्हायूं त हीअ पॉलिटिक्स हिते कीअं दाख़िल थी ऐं मुख़्तलिफ़ मरहला छा छा ॾिठईं कीअं ॾिठईं ऐं अॼुकल्ह छा थो सोचे असां सां गॾु रहिजो